अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणियूं, कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे टपड़ी। उहा पुठीअ खे खनंदी रही। चोलीअ जे मथां नहनि जो खरड़ो खेसि अजीब फ़रत ॾियणु लॻो। संदसि अंदर जी औरत उन घिसकीअ मां अलाए कहिड़ी आसीस वठी रही हुई। हिन हिक पासे ते पियल देगिड़ीअ ॾांहुं निहारियो। हेठि कारह लॻियल, मथां कलई थियल। खनणु बंदि करे हथ वधाए देगिड़ी खयाईं ऐं पुठीअ भर लेटी पई। हिन देगिड़ीअ ते अलाए कहिड़ा अखर लिखियल हुआ। उहा उकिरियल अखरनि जे मथां आङुरियूं फेरींदी रही, कॾहिं कीअं कॾहिं कीअं। उन दौरान केॾी महिल संदसि ॾाओ हथु लुॾियो थिए त खड़का पिए थिया। उहा उमिरि जी ख़ाशी आहे। इंसान जी उमिरि में के लम्हा अहिड़ा हूंदा आहिनि जॾहिं हिन जो चहिरो संदसि साथ छॾे वेंदो आहे या जिस्म चहिरे जी ॻाल्हि मञण खां इनकार कंदो आहे। उहा बि उमिरि जे उन हिसे में आहे। संदसि मुंहुं ॾाढो सुहिणो आहे पर जिस्म ढरकियल अथसि। लॻे थो त उहा 30 खां 35 जे विच आहे। वारनि जूं सॻियूं गुथियल अथसि। हिकिड़ी बांह में लोही कड़ा ऐं ॿीअ में कच्छ ताईं आज जे रंग जहिड़ियूं चूड़ियूं पातल आहे। संदसि रंग चमकंदड़ आहे, अखियूं वॾियूं ऐं चहिरो खुलियल। ओचितो हिकु खड़को थियो। हिन कंधु वराए ॾिठो। परियां किशोरी बीठी हुई। हथनि में खीर वटो झलियो। लाचा ॾांहुं निहारींदे मुरकी ॾिठाई। अॼु खीर खणणु कोन निकितीअ? बसि मूंखे मन में आंध मांध आहे। हिन तिखो तिखो जुमिलो ॻाल्हायो। ॻाल्हाइण महिल हिन मथे ते वेढ़ियल रए खे लाहे पंहिंजे मुंहं खे हवा हईं। किशोरीअ खीर जो वटो परियां रखियो ऐं पाण हुन जे भर में अची बीठी। कुझु लम्हा ॾांहुंसि निहारींदे चयाईं, पर घणो ध्यानु न धर, जेकी लिखियो सो को रेटिबो छा? लाचा हिन ॾांहुं गौर सां निहारियो, ॼण त खांसि जुमिले जी पक कंदी हुजे। किशोरीअ हल्को मुरकियो। अजायो पाण खे हलाक थी करी, न त उहा ॻाल्हि ध्यान में कान आई त तूं खणी कहिड़ो बि धर्म धर, हुन ते को बि ज़ोर कोन पवंदो। बाक़ी लाचा वरी बि कुझु कोन पुछियो। माठि करे कंधु झुकाए वेही रही। किशोरी बि चंद लम्हा माठि रही। हिन ॾांहुं सिरकी आई। हिन जे मुंहं में ॾिसंदी रही। ॾिस, हू मुर्सालो ज़ोर आहे। चङे मोचारे खे त हू फेरे आणे कोन। तूं हुनखे कहिड़ो मोह ॾींदीअ? ऐं ॿियो त रीत आहे, हुन जी मर्ज़ी, तुंहिंजी क़िस्मत। बाक़ी ज़ोर अॻियां ज़ारी आहे। लाचा वरी बि माठि रही। किशोरीअ ॾांहुं वरी निहारियो। फणी कढी हुई आई? लाचा सिर्फ़ु निहारियो। नज़रुनि ई नज़रुनि में ॼणु चई छॾियईं, न, अॼु सिरूं पचियूं। हा, हिन मस मस पुछियो। पोइ खूरे ते हुन तोसां कुझु ॻाल्हायो की न? मूंखे छा चवंदो? लाचा जी निड़ी भरिजी आई। बसि उन ॾींहुं उहा ॻाल्हि करे वेझो ई न आयो आहे। अचे थो मानी खणी खाई हलियो थो वञे। मूंखे का ॻाल्हि ध्यान में कान्हे। छा कयां? हू कावड़िजे त भल, बाक़ी ना मुंहिंजो बि त लाचा आहे। हू विड़े त भल, बाक़ी वञी कीन आणणु ॾींदीमांसि। कुझु लम्हा वरी बि चुप हुई। किशोरीअ टंगूं सिधियूं करे पंहिंजे पेरनि में पियल छेर वॼाई। लाचा संदसि पेरनि ॾांहुं निहारियो। किशोरीअ फिको फिको मुरकियो। ही मोतीड़ा बि मूंखे आनंद शादीअ ते ॾिना हुआ। चयाईं, तो सवाइ मूं लाइ ॿी वञी ज़हर ॻिहण बराबरि आहे। पोइ उन महिल ते उन्हनि मोतीड़नि जो सॾु ज़ोर हो। वरी जॾहिं हिन ॿी वञी कई त मूंखे त पुछियाई बि कोन। मूंखे त उहा ख़बर बि कान पई। बसि पोइ हुननि जो ज़ोर बि घटिजी वियो। उहो ॻाल्हाइण दौरान छेर ते हथ फेरींदी रही। जुमिलो ख़तमु कंदे लाचा ॾांहुं निहारे लाचारीअ मां खिली। आनंद, प्रेम कयो हो तोसां? हिन किशोरीअ जे अखियुनि में ॾिठो। हा, ॿियो न त, पर एतिरो न कयो हूंदाई जेको मोती ऐं मूं विच में आहे।
हिन लाइ कीअं उहो जुमिलो उकिलियो, चरी ही मर्द जो प्रेम बि को प्रेम हूंदो आहे, हलंदो आहे ओसी ताईं जेसी ताईं सूंहं आहे, सूंहं वई प्रेम छुटो। तूं मां बि त कॾहिं कुझु हुआसीं, अॼु कुझु न आहियूं, कहिड़ो मोती कहिड़ो प्रेम। हू अहिड़ो कीने मूंसां ॾाढो प्रेम कंदो आहे, उहो सभु उन दोसूअ जे चुर्च ते थियो आहे, जंहिं हिन खे कामना जो घोटु थियण लाइ चयो आहे। मुंहिंजो वस पुॼे त उन जूं अखियूं कढी वठां। दोसू बि छा करे, राज वॾो आहे, न्याणियूं उनखे ई तरणियूं आहिनि। किशोरी हिन ॾांहुं वरी गौर सां निहारियो। तूं कुझु सींड कढ, कुझु संबिर, न त हू त अॻु ई छॾे वेठो आहे। ॿीतर ॿार सभु तो लाइ अलाए छा छा पियूं चवनि। कुझु ॿाहिरि निकिर, बाक़ी हू त ईअं कंदो जीअं दिलि घुरंदसि। ईअं कीअं कंदो, मां छॾींदीमांसि कोन। हिन ॼणो सीनू सायो, छॾियो मूं बि न पियो आनंद खे, पर ख़बर अथई उन करे त अॼु मां हुननि जी ज़ाल हूंदे बि हुन जे वेझो न आहियां। हू मूंखे खंघे बि कोन, पुछे टको बि कोन। हाणे जेकॾहिं मां हुनखे मोकल ॾियां हा त पोइ अॼु हू मूंसां ईअं करे हा। असां त हूअं ई पंहिंजे मुड़ुसनि लाइ टपणियूं आहियूं, वणेनि त विछाइनि, वणेनि त वेड़े रखनि। नयूं हूंदियूं आहियूं त ध्यान सां वेड़ींदा आहिनि, पुराणियूं हूंदियूं आहियूं त खूरीअ ढकण जे कमु ईंदियूं आहियूं। ऐं तूं त हूअं बि बेऔलाद आहीं। तूं सोच कर, मथां मूं वांगुरु वेड़िजी वञी। किशोरी दरीअ ते लॻल टपड़ी परे कई ऐं ॿाहिरि हली वई। लाचां अलाए छो दर में निहारियो ऐं पोइ रिलीअ में मुंहुं वेड़े छॾियईं। ज़हन में सोचूं लही आयसि, अॻु में त अहिड़ो कोन हो। मां खणी चतियुनि लॻल टपड़ी सही, जंहिंमें को ऐब हूंदो आहे, मूं में उहो ऐब आहे त औलाद कोन्हे, त हू उन्हनि जो महीणो त कोन ॾींदो। हेतिरे वक़्त में त कोन ॾिनई, ईअं कीअं कंदो। उहा सोचुनि में गुम थींदी वई। हिननि जो पूरो वेड़ो हो, हू कूली हुआ, ज़ाले मुड़ुसे कम जा धणी। सभु जे कम खे लॻा त कमु वियो। मुड़ुस चीकी मिटीअ खे ॻोहे खाननि में विझंदा हुआ ऐं ज़ालूं उनखे सुकाए खूरे में पचाईंदियूं हुयूं। रोज़ 400-500 सिरुनि जा निकिरी वेंदा हुआ। हू सभु भाङे भाई वारा हुआ। बसि हुई न हुई का ॻाल्हि त शादियुनि जी। मर्द घटि हुआ, औरतूं वधि। ॿाहिरि ॾियण जा क़ाइल हू कोन हुआ। बसि पोइ हर कंहिं मर्द ज़रे घटि 2 शादियूं कयूं हुयूं। तक़रीबन हर मर्द जो उहो हाल हो। रुॻो लाचां जो मुड़ुसु ई बचियलु हो। बाक़ी ॿिया त नवां परिणियल हुआ, से ॿी शादी किथां कनि हा। शादियुनि जो सॼो वहिंवारु संदन वॾड़े दोसूअ जे हथ में हो ऐं उन ई हाणे मोतीअ खे का पटी पढ़ाई हुई जो फ्री शादीअ लाइ राज़ी थी वियो हो। लाचां खे दोसूअ ते बाहियूं हुयूं। जंहिं पंहिंजी भाइटी कामना जो संग मोतीअ सां ते कयो, पर अलाए छो खेसि पक हुई त उहो जेसीं ताईं मुड़ुस खे मोकल कोन ॾींदी तेसीं ताईं हू शादी कोन कंदो। संदसि पक उन महिल वधीक ज़ोर थी वई हुई जॾहिं मोती हिन साम्हूं ॻाल्हि पूरे नमूने छेड़े बि न सघियो हो ऐं ॿाहिरि निकिरी वियो हो। ऐं उहो सभु ध्यान में रखी हिन सोचियो हो, उहा कामना का मूंखां ज़ोर थींदी। हिन रिली परे करे वारनि जूं चॻूं मुंहं तां परे कयूं, आरस मोड़े वटे में पाणीअ ज़रो खणी मुंहुं धोअण लाइ झूपड़ीअ खां ॿाहिरि निकिती। मुंहं ते छंडा हणंदे ॾिठाई परियां कामना राति लाइ कुझु रधे रही हुई। संदसि भरपूर पुठ पातल चोलीअ में कुझु सीटजी पई हुई। लाचां वरी हिन ॾांहुं निहारियो, खेसि कामना खां किराहत थियण लॻी। हिन ख़ाली वटो उबतो झलियो ऐं मोटी उन में मुंहुं ॾिठाई। परियां मोती छिगल मेरनि बूटनि खे हथनि में खयो, पेरें उघाड़ो पिए आयो। शायदि गप में पेर घणा थफिजी विया हुअसि। जंहिं महिल लाचां हिन ॾांहुं निहारियो त हू कामना ॾांहुं ॾिसी रहियो हो। हूअ थकी थकी अंदरि हली आई। अंदरि अची अञा मुंहुं ई उघियाई पए त हू अंदरि घिड़ी आयो। पटको परियां सटे ॿाहिरि निकिरी वियो। लाचां माठ करे वेही रही। कुझु लमहनि खां पोइ हुन अंदरि अची विहण लाइ टपड़ी विछाई। हाणे शायदि मुंहुं धोई आयो हो।
लाचा मानी कढी हिन साम्हूं रखी। हिन मानी पासीरी करे छॾी। मुंहिंजे मोकल जो छा कयई? हू गजियो। जुमिलो चवंदे लाचा जे मुंहं में घूरे ॾिठाई। हूअ चुप रही। बसि न कर, ॻाल्हाए कुझु। हू बि संदसि ई वईअ जो हो। हाठी काठीअ मां ई ज़ोरदार मुड़ुसु पिए लॻो। हिन वईअ में मोड़ ठहंदई? हूअ टोक तोर मुरकी। तोखे हुन सां कहिड़ो वास्तो? ठहनि न ठहनि, तूं पंहिंजी ॻाल्हि कर। त हाणे मुंहिंजो वास्तो बि कोन्हे, हा न? उहो मोए दोसूअ जो कमु आहे। ख़ुदा जी माज़रा पएसि, मूंखां वरितो खसे। हूअ रोअण हारकी थी वई। वर हू नथो खसे, तूं थी विञाई। ॿिया बि त हिन ॿिनि ज़ालुनि वारा। हू कड़कियो। पर मां न छॾींदीसांइ। ऐं हिन हिकु टोक ॼणो फ़ैसिलो करे वरितो। तुंहिंजे छॾण या न छॾण सां छा आहे? मूं त तुंहिंजी दिलि रखण लाइ चयो हो। न छॾींदीअ त बि वञी खणंदुसि, न त वञी खणण लाइ आतो आहीं, ईअं न? हिन रोई ॾिनो। ऐं हू सभु, हू प्रेम, हू कौल, हू सभु झूठा हुआ? कीअं? हिन सोचियो पिए मतां हू ॻोढ़ा ॾिसी कुझु नरम थिए। हू कुझु लम्हा बसि करे वेही रहियो। कुझु तरसी छित में ॾिसंदे चयाईं, उहे त लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके घोट वञुनि खे ख़ुशि करण लाइ चवंदा आहिनि। मूं चया त छा थी पियो? ॻाल्हाइण दौरान पाण हेठां पियल टपड़ी जंहिं ते हू वेठल हो कुंड खां पटण लॻो। ऐं उन महिल लाचा खे किशोरीअ जी ॻाल्हि यादि अची वई। असीं मुड़ुसनि लाइ टपड़ियुनि जा हूंदियूं आहियूं। घणो गोड़ न कर, बसि हा कर। हू ज़रे घटि मथां उलरी ते आयो। तो कॾहिं मूंसां ईअं कोन ॻाल्हायो, कॾहिं दड़को न ॾिनोई। अॼु उलरूं थो करीं त लॻेमि थो ॼणो कुझु ॾिनो ई कोन। हूअ वरी सुॾकी पई। शायदि अञा बि हार कोन मञियो आई। तो वरी छा ॾिनो आहे? ॿार नाले को छीछड़ो त ॼणियो ई कोन। बाक़ी हाणे थी नखरा करी। हू अॼु इलाही कहिड़ी लय में हो। उथी वञी दर वटि बीठो। शायदि कामना जो दीदार कुझु घणो करे वरितो हुअईं। लाचा जो कंधु झुकी वियो। कुझु लम्हा चुप रही। हिन झुकियल कंध सां ई चयो, भली कर वञी शादी, तुंहिंजी मर्ज़ी। मोतीअ हिकदमि दर ते पियल टपड़ी परे कई, हिन ॾांहुं निहारियो ऐं तिखो तिखो ॿाहिरि हलियो वियो। लाचा भायो ॼणु न लुॾंदड़ टपड़ी ऐं हिन में को फ़र्क़ु ई न हुजे।